केमिस्ट्री क्लास 9 बाब 5 फिजिकल स्टेट्स ऑफ मैटर सबक 3 हिस्सों पहिरियों लॉज रिलेटेड टू गैसेस आवां केमिस्ट्री जो उस्ताद नजुल चन्ना अवां खे सिंधालन स्कूल में भलीकार असांजे जो के लेक्चर जा मौजू आहिनि लॉज रिलेटेड टू गैसेस उन में असीं पहिरियों क़ाइदो पढ़ंदासीं बॉयल्स लॉ The properties of gases are governed by the following laws. गैसुनि जूं जेके ख़ासियतूं आहिनि जेकी असां पढ़ी आयासीं उहे हेठि ॾिनल कानूननि तहत तय थींदियूं आहिनि। नंबर पहिरियों कानून आहे बॉयल्स लॉ। बॉयल साइंसदान हुयो, उनजो कानून। बॉयल्स लॉ में टेम्परेचर कांस्टेंट रहंदो आहे जॾहिं त वॉल्यूम ऐं प्रेशर जे विच में हिकिड़ो तालुक ॾेखारियल आहे। नंबर ॿियों आहे चार्ल्स लॉ। हिन में वरी तव्हां ॾिसो त प्रेशर कांस्टेंट आहे, हिते बि 1.50 आहे, हिते बि 1.50 आहे। बाक़ी गैस जो जेको वॉल्यूम आहे ऐं टेम्परेचर उहे तब्दील थियनि था पिया। त चार्ल्स लॉ जेको आहे उहो ऐं बॉयल्स लॉ ॿई वॉल्यूम प्रेशर ऐं टेम्परेचर जे विच में तालुक ॾेखारींदा आहिनि। बॉयल्स लॉ में टेम्परेचर कांस्टेंट आहे, प्रेशर ऐं वॉल्यूम जेको आहे उन्हनि जे विच में तालुक ॾेखारियल आहे, जॾहिं त चार्ल्स लॉ में प्रेशर कांस्टेंट आहे त वॉल्यूम ऐं टेम्परेचर जे विच में तालुक ॾेखारियल आहे। असीं नंबर पहिरें कानून खे बॉयल्स लॉ खे सम्झंदासीं। In 1662, Robert Boyle proposed gaseous law about the relationship between volume and pressure of gas at constant temperature. 1662 में रॉबर्ट बॉयल नाले हिकिड़ो साइंसदान हुयो जंहिं गैसुनि मुतालिक़ हिकिड़ो कानून ॾिनो जंहिंमें गैसुनि जे वॉल्यूम ऐं प्रेशर जो तालुक ॾेखारियल आहे, टेम्परेचर जेको आहे उन में कांस्टेंट बीहारियल आहे। Boyle's law states that Boyle's law ही थो ॿुधाए त the volume of a gas is inversely proportional to the applied pressure at constant temperature. कंहिं बि गैस जो जेको मिक़दार आहे उहो हिकिड़े कांस्टेंट टेम्परेचर ते प्रेशर सां उबती निस्बत रखे थो। मिसाल जे तौर ते जेकॾहिं टेम्परेचर साॻियो ई रहे, हिते बि 300 केल्विन आहे, हिते बि 300 केल्विन आहे, ॿिन्ही सूरतुनि में टेम्परेचर साॻियो आहे, पर हिते प्रेशर ॾिसो तव्हांखे तक़रीबन जेको आहे सो 1.0 नज़र थो अचे, हिते प्रेशर आहे 2.0। हाणे हिते घटि प्रेशर आहे त वॉल्यूम गैस जो आहे 4 लीटर्स फॉर एग्जांपल। हिते जॾहिं प्रेशर थी वियो 2.0, हिते हुयो 1.0, हिते आहे 2.0, त गैस जो जेको वॉल्यूम आहे उहो ॾिसो डिक्रीज़ थी वियो 2 लीटर्स ताईं पहुतो आहे। त हीअ ॻाल्हि थियल आहे त टेम्परेचर जेकॾहिं कांस्टेंट आहे ऐं प्रेशर जेकॾहिं वधाइजे त गैस जो जेको वॉल्यूम आहे उहो घटिजी वेंदो। गैस जो वॉल्यूम वधंदो जेकॾहिं प्रेशर घटि हूंदो, गैस जो वॉल्यूम घटिजी वेंदो जेकॾहिं प्रेशर वधंदो। उबती निस्बत आहे, V वधंदो त P घटि हूंदो, V घटि आहे त यानी P वधीक आहे। वॉल्यूम एंड प्रेशर जी ॻाल्हि कयूं था। मैथमेटिकल रिप्रेजेंटेशन ऑफ बॉयल्स लॉ। रियाज़ीअ में बॉयल्स लॉ जी रिप्रेजेंटेशन कीअं कई वञे थी। अकॉर्डिंग टू बॉयल्स लॉ द वॉल्यूम ऑफ अ गिवन मास ऑफ अ गैस डिक्रीजेस विद द इंक्रीज ऑफ प्रेशर एट कांस्टेंट टेम्परेचर। बॉयल्स लॉ जे मूजिबि कांस्टेंट टेम्परेचर ते मुस्तक़िल हिकिड़े गर्मी पद ते जेकॾहिं प्रेशर खे वधाइजे त गैस जो मिक़दार जेको आहे उहो घटिजी वेंदो। तंहिंजे करे असीं चऊं था त V इज़ इनवर्सली प्रोपोर्शनल टू द प्रेशर, या हिन खे असां पढ़ूं V इज़ डायरेक्टली प्रोपोर्शनल टू 1/P, ईअं पढ़ूं, या असां हिन खे ईअं पढ़ी सघूं था V इज़ इनवर्सली प्रोपोर्शनल टू द प्रेशर, या वरी असां जेकॾहिं हिन प्रोपोर्शनलिटी वारी हिन साइन खे हटाए छॾियूं त इहो थी वेंदो V इज़ इक्वल टू कांस्टेंट अपॉन P। K जेको आहे उहो कांस्टेंट आहे, हीअं बि लिखी सघूं था त V इज़ इक्वल टू K अपॉन P, कांस्टेंट अपॉन प्रेशर। हाणे जेकॾहिं असां वरी इन K खे इनखे जेकॾहिं P खे परे पासे ॾे मोकिलियूं था त असांखे नओं हिकिड़ो रिलेशन थो मिले, उहो आहे प्रेशर इंटू वॉल्यूम इज़ इक्वल टू कांस्टेंट। प्रेशर ऐं वॉल्यूम खे पाण में ज़र्ब कंदासीं त असांखे कांस्टेंट मिलंदो। द प्रोडक्ट ऑफ प्रेशर एंड वॉल्यूम ऑफ अ गैस एट कांस्टेंट टेम्परेचर इज़ ऑलवेज कांस्टेंट, यानी कि हीअ जेका असां मथे ॻाल्हि कईसीं उहा साॻी ॻाल्हि थियल आहे
त P ऐं V खे प्रेशर ऐं वॉल्यूम खे ज़रब कंदासीं त असांखे कांस्टेंट मिलंदो ऐं उहो प्रेशर या वॉल्यूम जेको आहे उहो इनिशियल हुजनि या फाइनल हुजनि तॾहिं बि असांजो जेको K या कांस्टेंट आहे उहो साॻियो ई मिलंदो मिसाल जे तौर ते ॾिसो असां गैस ते जेको आहे सो 1.0 प्रेशर अप्लाई कयोसीं त गैस जो जेको वॉल्यूम हुयो उहो 4 हुयो हाणे ॿिन्ही खे जेकॾहिं ज़रब कयूं त 1 × 4 बराबरि 4 थी वियो पर असां छा कयोसीं प्रेशर वधायोसीं 2 कयोसीं त वॉल्यूम थी वियो 2 4 खां घटिजी वियो 2 थी वियो हाणे प्रेशर असां P2 कयो आहे 2 ऐं V2 कयो आहे 2 ॿिन्ही खे पाण में ज़रब कयूं त 2 × 2 बराबरि 4 कांस्टेंट जेको आहे उहो साॻियो ई रहंदो यानी P1 हुजे V1 सां ज़रब कयोसि या P2 हुजे V2 सां ज़रब कयोसि तॾहिं बि कांस्टेंट जेको आहे उहो साॻियो रहंदो बॉयल्स जे हिन रिलेशनशिप मां असांखे हिकिड़ो जेको आहे सो ॿियो असांजी जेका इक्वेशन आहे P1 V1 = P2 V2 उहा असांखे मिले थी छो त असां सम्झूं था त P1 V1 जेकॾहिं बराबरि आहे K जे त P2 V2 बि बराबरि K जे आहे मिसाल जे तौर ते ही प्रेशर 1 आहे हे वॉल्यूम 1 आहे K छा आहे 4 हे P2 यानी प्रेशर 2 आहे हे वॉल्यूम 2 आहे बराबरि आहे 4 जे हाणे हिते इन जे करे असां लिखियो आहे त P1 × V1 = K साॻियो ई K आहे P2 हे V2 ही ॿ वारो साॻियो ई वरी बराबरि आहे K जे तंहिंजे करे असां जेकॾहिं K खे ॿिन्ही पासनि ॾांहुं कटे छॾियूं बराबरि वठूं कॉमन वठूं था तॾहिं बि ॾिसो त P1 V1 बराबरि थी वेंदो P2 V2 जे यानी P1 V1 जेको आहे उहो बराबरि आहे P2 V2 जे हिन जी प्रोडक्ट P1 V1 जी उहो हीअ मथे जी हेठियां जे प्रोडक्ट जे बराबरि आहे साॻी ॻाल्हि आहे तंहिंजे करे नईं असां वटि इक्वेशन आहे P1 V1 = P2 और V2 एग्जाम्पल ॾिनल आहे असां वटि 5.1 हिन मिसाल खे असीं सम्झूं था त प्रेशर ऐं वॉल्यूम जो पाण में कीअं ताल्लुक़ आहे द प्रेशर ऑफ अ सैम्पल गैस इज़ 3 atm असां वटि हिकिड़ी गैस आहे उन ते जेको प्रेशर आहे उहो 3 atm आहे atm जेको आहे प्रेशर जो यूनिट आहे हिकिड़ी गैस जे मथां असां 3 atm प्रेशर ॾिनो आहे एंड द वॉल्यूम इज़ 5 लीटर्स ऐं जेको वॉल्यूम आहे उनजो उहो 5 लीटर आहे इफ़ द प्रेशर इज़ रिड्यूस्ड टू 2 atm जेकॾहिं प्रेशर खे असां घटायूं 2 atm कयूं था व्हाट विल बी द न्यू वॉल्यूम नओं जेको आहे मिक़दार उनजो छा हूंदो हाणे हिन जी असां जेकॾहिं डेटा कढूं था त पहिरियों आहे P1 यानी प्रेशर 1 3 atm V1 उहो आहे 5 लीटर्स वरी असांखे मिले थो P2 2 atm जॾहिं त वरी असांखे हाणे न्यू वॉल्यूम थो घुरे यानी V2 असांखे ॻोल्हणो पवंदो तंहिंजे करे असां वटि V1 आहे 5 लीटर्स वॉल्यूम 1 P1 आहे 3 atm P2 आहे 2 atm ऐं V2 असांखे लहणो आहे असां वटि इक्वेशन कहिड़ी आहे बॉयल्स लॉ जी उहा आहे P1 V1 = P2 V2 इन ते असां लागू कंदासीं हाणे छा थींदो असांखे ॻोल्हणो छा आहे V2 तंहिंजे करे V2 जेको आहे उहो हिते ई हुजे P2 खे असां परे पासे ॾांहुं मोकिले छॾियूं जेके मालूम आहिनि उनखे असां परे पासे मोकिलियूं था जेको ॻोल्हणो आहे उनखे असां ॿाहिरि था कढूं V2 खे रखंदासीं हिते ई P2 हिननि जे डिवीजन में हलियो वेंदो छो त हेॾां ज़रब में आहे त हेॾां P1 V1 जी वंड में हलियो वेंदो हाणे V2 खे असां ॿाहिरि कढियोसीं P1 V1 मथां उनजे डिवीजन में आहे P2 इन जा वैल्यूज़ असां पुट कंदासीं P1 छा आहे 3 atm हिन जी जॻह ते रखंदासीं 3 V1 छा आहे 5 त 3 ऐं 5 पाण में ज़रब थींदा 3 5 15 P2 घणो आहे 2 हाणे P2 आहे 2 त 15 वंडिया 2 जवाब अची वेंदो 7.5 ॾिसो V2 P1 V1 अपॉन P2 3 ऐं 5 वंडिया 2 15 भाङे 2 V2 बराबरि असांखे मिलियो 7.5 लीटर्स ईअं जेकॾहिं असांखे टे जेके आहिनि सो शयुनि जो मुल्ह मिलियल आहे त असां चोथीअ जो जेको पुछा करे थो उहो लही सघूं था हिकिड़ो ॿियो मिसाल आहे उन खे हल कयूं था दी 700 cm³ ऑफ अ गैस इज़ इनक्लोज्ड इन अ कंटेनर अंडर अ प्रेशर ऑफ 650 मिलीमीटर ऑफ Hg 700 cm³ गैस जा cm³ वॉल्यूम जो यूनिट आहे गैस जा 700 cm³ हिकिड़े कंटेनर में बंदि आहिनि जंहिंजे मथां प्रेशर आहे 650 mm Hg हे वरी असांजो प्रेशर जो यूनिट आहे इफ द वॉल्यूम इज़ रिड्यूस्ड 350 cm³ जेकॾहिं वॉल्यूम जेको आहे उहो 350 cm³ थी वियो आहे हिते वॉल्यूम घणो आहे 700 cm³ वॉल्यूम थी वियो आहे 350 cm³ व्हाट विल बी द प्रेशर देन त पोइ ॿुधायो त प्रेशर छा हूंदो
हिकिड़ो अंदाज़ो ही लॻायो त 700 cm³ गैस जो मालिक्यूल आहे ऐं प्रेशर अथसि 650 mmH जी। हिते वरी ॾिसो त मिक़दार थी वियो अथसि 350 cm³। हिते मिक़दार आहे 700, हिते आहे 350, हिते मिक़दार घटि थी वियो आहे त माना प्रेशर जेको आहे सो उहो वधियो हूंदो। वॉल्यूम घटि थियो आहे त माना प्रेशर वधियो हूंदो। हिन जी डेटा असां कढूं त हीअ आहे V1 700 cm³, हीअ आहे P1 650, वरी पोइ असांखे ॾिए थो वॉल्यूम ॿियो त उहो आहे यानी V2 350, त पुछा थो करे P2। V1 आहे 700 cm³, P1 आहे 650, V2 आहे 350 cm³, P2 असांखे मालूम करे थो। इक्वेशन तव्हांखे मालूम आहे, इक्वेशन आहे P1 V1 इज़ इक्वल टू P2 V2। असांखे छा मालूम करिणो आहे P2, तंहिंजे करे P2 जेको आहे उहो असां कढंदासीं ॿाहिरि, हिते ई हुजे V2 हेॾां डिवीजन में हली वेंदो, P1 V1 अपॉन V2 थी वेंदो। P2 बराबरि आहे P1 V1 अपॉन V2। P1 जी जॻह ते तव्हां रखोसि 650, V1 जी जॻह ते तव्हां रखोसि V1 जो मूल्य 700 ऐं V2 जी जॻह ते रखोसि 350। हिननि ॿिन्ही खे ज़रब करे हिन सां कंदासीं वंड। 650 ज़रबिया 700 वंडिया 350, जवाब असांखे मिलियो 1300 mmH जी। Thus pressure is increased by decreasing volume। प्रेशर जेको आहे वधियो आहे, उन जे करे वॉल्यूम जेको आहे उहो घटि थी वियो आहे। हिन एग्ज़ाम्पल सां गॾु असांजो जेको लेक्चर हिते पुॼाणी ते पहुचे थो, वरी हाज़ुर थींदासीं नए लेक्चर सां गॾु।